शरीक लहू मालिक महक ला शरीक लहू वहदहु ला इलाहा इल्लहु वहदहु ला इलाहा इल्लहु शम्स तबरेज गर खुदा तलबी शम्स तबरेज गर खुदा तलबी जिक्र शाह ला इलाहा इल्लहु अल्लाहु 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 ज़मीं जब न थी ये जहां जब न था ये ज़मीं जब न थी ये जहां जब न था चांद सूरज न थे आसमां जब न था चांद सूरज न थे आसमां जब न था राज़ हक भी किसी पर आया जब न था राज़ हक भी किसी पर आया जब न था कुछ यहाँ जब न था कुछ यहाँ था मगर तू ही तो अल्लाह 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 ओ जब न था कुछ यहाँ था मगर तू ही तो अल्लाह 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 अल्लाह। और ये शेर आपके लिए मेरे मौला की कितनी बड़ी शान है। और ला इलाहा तेरी शान या वहदहू ला इलाहा तेरी शान तेरी शान ला इलाहा तेरी शान या वहदहू तू ख्यालो तजस्सुस तो ये आरज़ू ख्यालो तजस्सुस तो ये आरज़ू आँख की रोशनी दिल की आवाज़ तो आँख की रोशनी दिल की आवाज़ था भी तू है भी तू होगा भी तू ही तो अल्लाह 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 भी तू है भी तू है भी तू होगा भी तू ही तो अल्लाह 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 अल्लाह। हाँ पहुँचे महराज में अर्श तक मुस्तफा महराज में अर्श तक मुस्तफा जब न माबूद बंदे में पर्दा रहा माबूद बंदे में पर्दा रहा जब मलाइक ने हजरत से झुक कर कहा मलाइक ने हजरत से झुक कर कहा सारी मखलूक में हक नुमा तू ही तो अल्लाह 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 हक नुमा तू ही तो अल्लाह अल्लाह अल्लाह। क्यों पिया इब्ने हैदर ने जामे फना पिया इब्ने हैदर ने जामे फना क्यों पिया इब्ने हैदर ने जामे फना खाल खिंचवाई तबरेज़ ने क्यों बाला खाल खिंचवाई तबरेज़ ने क्यों बाला दार पर चढ़ के मंसूर ने क्या कहा दार पर चढ़ के मंसूर ने क्या कहा सपना कर खिलौने रहा तू ही तो अल्लाह 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 बना कर खिलौने रहा तू ही तो अल्लाह 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 अल्लाह। तू जो हरेहान नई शान दिखा देता है तू जो हरेहान नई शान दिखा देता है हृदय शौक को हैरान बना देता है हृदय शौक को हैरान बना देता है डाली डाली तेरी तख्लीक के गुण गाती है डाली डाली तेरी तख्लीक के गुण गाती है पत्ता पत्ता तेरी कुदरत का बता देता है अल्लाह 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 अल्लाह। किसी को एक किसी को हजार तूने दिया 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 जिसे दिया मेरे परवरदिगार तूने दिया अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बहितरीन क़वालीअ सां अॼु जे ॾींहं जी शुरूआत असां कई आहे हिन ख़ासि सिधे रीत हलंदड़ प्रोग्राम जेको सिंध टीवीअ पारां तव्हांजे अॻियां पेश कयो वेंदो आहे। हर रोज़ु हर इफ़्तार ट्रांसमिशन मां बाख पीरज़ादा तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदी आहियां। नाज़रीन, बहितरीन असांजो अॼु प्रोग्राम आहे जेका इहा काविश आहे, जेके कोशिशूं आहिनि तव्हांजे लाइ आहिनि, असांजे ॾिसंदड़नि जे लाइ आहिनि। रमज़ान जो भलारो महीनो हली रहियो आहे ऐं ख़ैर असां ॿिए अशरे में असां आहियूं, ॿियो अशरो थो पियो गुज़रे। सभु रोज़ा मोमिननि जा क़बूल फ़रमाए अलाह साईं, असांजूं जेके बि इहे कोशिशूं आहिनि इहे बि क़बूल फ़रमाए। हीअ जेको बहितरीन असांजी ट्रांसमिशन आहे सा तावन आहे करशे जामे शीरीअ जी। करशे जामे शीरी 100% ख़ालिस अर्कियात सां तयारु शुदा हिकिड़ो मशरूब आहे, शरबत आहे जेको हर अफ़्तारी ऐं सहरीअ जी ज़ीनत बणिजंदो आहे। हर एज जो माण्हू चाहे ॿार हुजे या वॾो करशे जामे शीरीअ खे बख़ूबी इंजॉय कंदो आहे। इन जो जेको लाइट लाइट रिफ्रेशिंग फ्लेवर्स आहिनि उहे ॾाढा बहितरीन आहिनि ऐं तबियत खे सूट करण वारा आहिनि। रमज़ान में अक्सर अफ़्तारनि में तरियल शयूं या स्नैक्स वग़ैरह असां खाईंदा आहियूं, कॾहिं कॾहिं ओवर ईटिंग जी बि अहसासु थींदो आहे, फीलिंग थींदी आहे त घणो खाई विया आहियूं। उन जे लाइ बहितरीन आहे त तव्हां खीर जे गिलास में करशे जामे शीरी पियो ऐं उन में बि ख़ासि तौर ते जेको इन्हनि जो इलायची फ्लेवर आहे, इलायची फ्लेवर ॾाढो बहितरु आहे ऐं तव्हांजी तबियत खे सूट कंदो आहे। जॾहिं बि तव्हांखे लॻे त तव्हांजी हाणे तबियत सही न आहे, घणो खाई विया आहियो, त हिकिड़ो लाइट जेको आहे रिफ्रेशिंग तव्हांखे अहसासु ॾियारींदो आहे, छो त इलायची पाण बि ॾाढी सुठी आहे। असां खाधनि में इस्तेमालु कंदा आहियूं इलायचीअ जो ऐं उहो बहितरीनु हूंदो आहे। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे जंहिं तावन कयो आहे से हिन सुपर पीक फ्रीन्स जा सुपर बिस्किट्स। इन्हनि जो चवणु आहे दी ओरिजिनल सुपर दी नेशन्स फेवरेट, हर कंहिंजो फेवरेट सुपर बिस्किट ऐं सुपर सॉफ्ट बेक्स क्लासिक चॉकलेट केक। क्लासिक चॉकलेट केक जेके इन्हनि जा एॾा सॉफ्ट आहिनि से ॾाढा ज़बरदस्त ऐं ॿारनि खे ॾाढो पसंदि कया विया आहिनि। उन में बहितरीनु उनजी जेका आहे उहा फैन फॉलोइंग आहे। ऐं हाणे जेके असांजा जेके पंहिंजा स्पॉन्सर्स आहिनि उहे ड्रेसिस वारा, अॼु जो ड्रेस जेको आहे साइरज़ा टेक्सटाइल वारनि जो आहे ऐं उहो ई ड्रेस जेको मां कल्ह बि पातो उन्हनि ब्रांड वारनि जो आहे ऐं बहितरीनु इन्हनि जा कपिड़ा आहिनि, बहितरीनु इन्हनि जूं ड्रेसिस आहिनि। रमज़ान में रोज़ा रखबा आहिनि ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त असां जेको आहे नेकियूं कलेक्ट कयूं, जेॾो थी सघे सवाब कमायूं, सुठा कम कयूं, पंहिंजी रूटीन में नमाज़ ऐं इन्हनि शयुनि जो विर्द थींदो आहे। पर इन सां गॾोगॾु ॿी हिकिड़ी जेका कोशिशि हूंदी आहे त जीअं ई अफ़्तारी थिए त असांजूं लेडीज़ भॼंदियूं आहिनि शॉपिंग मॉल्स ऐं शॉपिंग कंदियूं आहिनि ईद जे लाइ। ईद जी शॉपिंग उन्हनि जे लाइ आसानु थी वई आहे हाणे, छो त मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां बहितरीनु हिकिड़ो ट्रेंड आहे असांजो ऐं साइरज़ा टेक्सटाइल वारनि जो ब्रांड। इनखे तव्हां ऑडर करे सघो था, ईअं ख़ूबसूरत ड्रेसिस ऑनलाइन ऑडर करे सघो था, रीज़नेबल प्राइस आहिनि, बहितरीनु कपिड़ो आहे। नाज़रीन, भेनरूं मूंखे जेके ॾिसंदियूं आहिनि उन्हनि खे इंतज़ारु रहंदो आहे त अॼु बाख असांखे कहिड़ी स्पेशल रेसिपी ॿुधाईंदी। ज़ाहिर आहे अफ़्तार ट्रांसमिशन आहे ऐं अफ़्तार ट्रांसमिशन इफ़्तारीअ जी रेसिपीअ खां सवाइ त अणपूरी आहे ऐं असांजी रेसिपी मिलंदी आहे किचन में। किचन में असां वेंदा आहियूं शेफ़ ॾे, शेफ़ सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे। असांजा शेफ़ फैसल जेके आहिनि बहितरीनु रेसिपीज़ ॿुधाईंदा आहिनि जेके पोइ मुंहिंजूं भेनरूं बि उनखे ॾाढो इंजॉय कंदियूं आहिनि ऐं ठाहींदियूं आहिनि, ट्राए कंदियूं आहिनि। अॼु जी रेसिपी बि तव्हां ज़रूरु ट्राए कजो, पर कहिड़ी रेसिपी आहे सो पुछंदासीं असां शेफ़ फैसल खां। अस्सलाम वालेकुम शेफ़। वालेकुम अस्सलाम, छा हाल आहिनि? कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। अॼु कहिड़ी था रेसिपी ॿुधायो? अॼु हिकु त मां ठाहियां पियो करशी जामे शीरी जो इलायची फ्लेवर जेको आहे, हिन सां गॾु ठाहियां पियो बनाना स्मूदी जी ऐं हीअ तमामु बहितरीनु आहे ॿारनि जे लाइ ख़ासि कर। ऐं हुन सां गॾु ठाहियूं पिया पकोड़ा, ब्रेड पकोड़ा ठाहियूं पिया अॼु। ज़बरदस्त ब्रेड पकोड़ा। हाँ जी, ब्रेड पकोड़ा ऐं स्मूदी। पहिरीं मां सोचां पियो की स्मूदी ठाही वठूं जेका असांजी आहे इलायची फ्लेवर में बनाना स्मूदी। त हिन लाइ असांखे छा खपे, 4 अदद खणंदासीं केला, ठीकु आहे। 1 गिलास जी मां ॿुधायां पियो, 4 अदद बनाना तव्हां खणंदव। हिन में असां विझंदासीं खंडु केतिरी, 1 टेबल स्पून, 1 टेबल स्पून खंडु विझंदासीं ऐं हुन सां गॾु असां विझंदासीं 1 गिलास खीर थधो, सफ़ा थधो खीर हुजे, ठीकु आहे। हेल्दी बि आहे, हेल्दी बि आहे, हेल्थ जे हिसाब सां बि ज़ाहिर आहे इंसान रोज़ा थो रखे त तव्हांजी हेल्थ कॾहिं न कॾहिं वीकनेस अची वेंदी आहे, त इन क़िस्म जूं हेल्दी ड्रिंक्स ऐं स्मूदीज़ तव्हां ज़रूरु ट्राए कयो अफ़्तार में। जी बिल्कुलु। हिते असां खणंदासीं इलायची फ्लेवर में करशी जामे शीरी ऐं हिन जा विझंदासीं 3 टेबल स्पून, 3 खाइण जा चमचा, 1 2 ऐं 3 खाइण जा चमचा असां हिन में विझंदासीं करशी जामे शीरी ऐं हिन खे कंदासीं ब्लेंड। आइस क्यूब्स आहिनि
त उहो बि विझी छॾंदासीं हिन में ठीकु आहे। अगरि आइस क्यूब्स यूज़ नथा कयो वधीक थधि जे करे, त उहो तव्हां अगरि गलो ख़राबु थिए पियो या अहिड़ो कुझु थिए पियो त उहो तव्हां न कजो। लेकिन हिते असां विझंदासीं आइस क्यूब्स। ओके। हिन जे अंदरि हे काफ़ी वॾा आहिनि, लेकिन 2 विझी था सघूं। 2 क्यूब्स? हा 2 काफ़ी आहिनि। छा फ़िलहाल 2 क्यूब, छो त थोरी मौसम बि असांजी अहिड़ी आहे न जो तव्हां डायरेक्ट घणो थधो था पियो त गलो बि ख़राबु थो थिए। त लॻंदो आहे त गर्मी आहे, पर हिन गर्मीअ में तव्हांखे इहो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे त फील थींदो आहे त उञ थी लॻे, पर असां अगरि बर्फ़ खाई वेंदासीं ऐं थधो घणो पीअंदा आहियूं त गलो बि ख़राबु पकड़जी पवंदो। ज़बरदस्त। हिन में इलायची फ्लेवर जो जेको आहे ॾाढो सुठो टेस्ट ईंदो, मां सम्झां थी। ऐं हे असांजो थी वियो आहे इलायची फ्लेवर जो स्मूदी, बनाना स्मूदी। ज़बरदस्त। कच्छी जामे श्री जो असांजी ड्रिंक तयारु थी वई। ऐं इनखे ज़रूरु ट्राई कजो, ॿारनि खे ॾियो, पाण पीओ, सहरी में पीओ त ॾाढी एनर्जेटिक ड्रिंक आहे। इन खां अलावा ॿियो छा आहे? ॿियो असांजो आहे जेको फॉरन मां ॿुधाई थो छॾां। हिन सां गॾु असां ठाहियूं पिया ब्रेड पकोड़ा, जंहिंजे लाइ तव्हां बेसण खणंदो 2 कप बेसण खे चङी तरह फेटे वठिजो। हिन में विझंदासीं सावा धाणा 2 खाइण जा चमचा, 1 अदद साओ मिर्च, ऐं हुनजे अलावा तव्हां हिन में हाली कुझु न विधो आहे, बिल्कुलु प्लेन आहे, स्मूथ प्लेन आहे, बस मसाला फ़िलहाल हाली विझंदा। पर फेटण जी तव्हां ॾिसी छॾो त हिन क़िस्म जो घाटो हुजे ताकि डबल रोटी जा जेके स्लाइस आहिनि हुनजे मथां चढ़ी वञे। ठीकु आहे। 1 साओ मिर्च, थोड़ा 1 खाइण जो चमचा सावा धाणा, 1 गंढ बसर जी बारीक कटिंग थियल अहिड़ी हुजे कि हू डबल रोटी जे मथां कोटिंग थी वञे। बाक़ी मसालनि में विझंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च, पीठल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो, चाट मसालो 1 चांहि जो चमचो, कुटियल धाणा साबित धाणा कुटे विझंदो 1 खाइण जो चमचो, ऐं ज़ीरो 1 चांहि जो चमचो, अजवाइण 1 चांहि जो चमचो, लूणु 1 चांहि जो चमचो, सभु शयूं मिक्स कंदो। डबल रोटी जे स्लाइसिस ही तिकोना ईअं कटियल आहिनि, 4 स्लाइसिस, 1 स्लाइस जा 4 पीस कंदो, हिनखे डिप कंदो ऐं पोइ असां हिनखे खणंदासीं तलो कुकिंग ऑयल में फ्राई। छाकाणि त तलो कुकिंग ऑयल विटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 मौजूदु आहे, बहितरीन कुकिंग ऑयल आहे। बनास्पति घी जॾहिं मिठा ठाहियो या तव्हां पराठा ठाहियो पिया, कोई स्वीट डिश ठाहियो पिया, त हुनमें बनास्पति घी जो इस्तेमालु कंदा। बहितरीन, ज़बरदस्त। ऐं मसाला सभु असां मलका फूड मसाला वारनि जा इस्तेमालु कया आहिनि। मलका फूड जा बहितरीन मसाला आहिनि, ऐं जॾहिं उहे असां हिननि में मिक्स कंदासीं ऐं ठाहींदासीं त असांजे खाधे में अलॻि हिकिड़ो फ्लेवर डेवलप थी वेंदो आहे। सभु मसाला जेको आहे फैसल अचानक सां विझी छॾिया आहिनि, अचानक हीअं पिड़क करे मिंट में सभु मसाला अची विया हिन में बाबा। हाणे धाणा बि अची विया, मिर्च बि अची विया। हाणे असां हिननि खे बसर विझंदासीं। ओके, ऑनियंस जी बि कटिंग तव्हां ॾिसी वठो त कहिड़े बारीक हुजणु खपे, विच मां 2 करे बारीक बारीक स्लाइस कंदो। कोटिंग इनजी सुठी हूंदी त पोइ ब्रेड जे मथां ही सॼो बसर ऐं सावा मिर्च ऐं सावा धाणा सभिनी जी कोटिंग बहितरीन, एतिरा ॾाढो सुठो थी वेंदो। अच्छा, ही मुंहिंजे ख्याल में रमज़ान खां पोइ बि ॿार शाम जो स्नैक्स में इंजॉय करे सघनि था। तव्हां लंच में असांजूं माइरूं जेके हूंदियूं आहिनि परेशान हूंदियूं आहिनि, ॿारनि खे लंच में टिफिन में छा ठाहे ॾियूं, स्कूल वञी छा कहिड़ी शइ खाईंदा, त हे मुंहिंजे ख्याल में ब्रेड ऑलरेडी हर ॿारनि जी फेवरेट बि हूंदी आहे। सैंडविचिस ठाहींदा आहिनि, हिन मां घणो कुझु ठहंदो आहे, त तव्हां हीअं ॾिसो त हिन क़िस्म सां डिप कंदा। ॾिसो हाणे जी कोटिंग जेका आहे न, हिन में बसर बि लॻे पियो हिन सां गॾु, सभु कुझु, ऐं जेके शयूं जे अंदरि अचनि पियूं हिकिड़ो थोरो टुटी पियो। ओके, लाइट हथ सां, बिल्कुलु हल्के हथ सां ही स्पून सां तव्हां करे वठो। मूंखे लॻे थो मां जेको कंदमि न उहो परफेक्ट ठहंदो। हाणे ॾिसूं था मुंहिंजो परफेक्ट थो ठहे कि न शेफ फैसल जो। हलो ठीकु आहे, हे ॾिसो हिकु चमचे सां करे वठो। हथ में डबल रोटी असल में सॉफ्ट आहे न, त हुनजे मथां मसालो न पियो चिपके। हा, मसालो नथो, सही था चओ। हे स्पून सां खणंदो त बिल्कुलु परफेक्ट, हिन जो शेप बि ख़राबु न थींदो। तव्हां टिशू ॾियां थो। हा, मां टिशू खणा। बहितरीन, ज़बरदस्त। पोइ बि मुंहिंजो परफेक्ट आहे नाज़रीन, का ॻाल्हि न आहे। असांखे शेफ जी हेल्प वठणी पई, पर पोइ बि जेको मूं वारो हूंदो सभिनि में परफेक्ट हूंदो। इन जो मतिलबु तव्हांजी कुकिंग ॾाढी ज़बरदस्त हूंदी। बहितरीन, असांजा पकोड़ा तयारु था थियनि पिया, ऐं जेको आहे हींअर हाणे जेसि ताईं आहिस्ता आहिस्ता ही तयारु थियनि, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त जॾहिं बि तव्हां सॉल्ट इस्तेमालु कयो, उहो जेको आहे मलका फूड जो पिंक सॉल्ट हुजे, उहो तव्हां इस्तेमालु कयो। तव्हांजे खाधनि में सभ खां बहितरीन ऐं हेल्दी सॉल्ट हूंदो आहे। ऐं वरी जॾहिं ब्रेड पकोड़ा तव्हां खाईंदव त तव्हांखे फील थींदो त हाणे कुझु एक्स्ट्रा ॿियो बि कुझु मथां हुजे। हिकिड़ी तास हूंदी आहे, हिकिड़ी ॿाड़ हूंदी आहे जेका चांहि जे मवालिन खे हूंदी आहे। रोज़ जीअं ई खुलंदो आहे त चांहि पीअंदा आहिनि साईं, त चांहि पियो तव्हां टपाल मेज़बान जी चांहि इंजॉय कयो ऐं पंहिंजी अफ़्तारीअ खे भरपूर नमूने इंजॉय कयो। छो त ख़बर ई कोन थी पए शेफ कीअं रोज़ा गुज़रंदा था वञनि। अॼु ख़ैर असां 14 रोज़ो आहे ऐं बेअशरे में असां दाख़िल थी चुका आहियूं, ऐं बसि हीअं ख़बर ई नथी पए त जल्दी जल्दी हीअं थो लॻे कल्ह ई असांजी अञा रमज़ान जी फर्स्ट ट्रांसमिशन हुई, ऐं अॼु ख़ैर असां 14 आहे। सो बहितरीन, ख़बर नथी पए त ॾींहं कीअं था गुज़रंदा वञनि, पर इहा मां सम्झंदी आहियां ख़ुशि नसीबी आहे जो असांखे जी क़िस्मत में असांखे नसीब थियो आहे हीअ रमज़ान बि हिन दफ़े बि, ऐं उमेदु आहे त नेक्स्ट अञा बि खोड़ सारा रमज़ान असांखे नसीब थींदा ऐं असां जेको आहे
इन शइ खे पंहिंजे जेके दीन आहे ऐं पंहिंजा जेके दीनी असांजो जेको आहे उन हवाले सां करे सघूं, पंहिंजी आख़िरत खे बि संवारे सघूं। ऐं ॾाढो सुठो बहितरीनु असांजो हले थो पियो। मुंहिंजे ख़्याल में हींअर छा कयूं, कवाली ॿुधूं? हलो असांजे डायरेक्टर साहिब चवनि हिकिड़ी कवाली था ॿुधूं, कवाली ॿुधी ऐं पोइ असां ब्रेक ते हलिया वेंदासीं। नाज़रीन इंजॉय कयो कवाली। असांखे वटि बहितरीनु कवाल ग्रुप आहे जेके आहिनि राहत अली साबरी साहब, उन्हनि जी टीम आहे ऐं ॾाढो बहितरीनु इन्हनि जी कवाली आहे। स्टार्ट त थी चुकी आहे भरपूर नमूने असांजे प्रोग्राम जी। हींअर वञूं था कवाली ते, कवाली खां पोइ वेंदासीं ब्रेक, ब्रेक खां पोइ वरी तव्हांखे जॉइन कंदासीं, महिमाननि सां मुतारिफ़ कराईंदासीं। सलाम रमज़ान, इंजॉय द कवाली। किस्मत में मेरी चैन से जीना लिख दे, डूबे न कहीं मेरा सफीना लिख दे। किस्मत में मेरी चैन से जीना लिख दे, डूबे न कभी मेरा सफीना लिख दे। जन्नत भी गवारा है मगर मेरे लिए, ऐ कातिब तकदीर मदीना लिख दे। ताजदारी हरम ओ निगाहे करम, ताजदारी हरम ओ निगाहे करम। हम गरीबों के दिन भी सवर जाएंगे, ताजदारी हरम ओ निगाहे करम। हम गरीबों के लिए आका सवर जाएंगे, ताजदारे करम। ओ निगाहे करम। हम गरीबों के लिए सवर जाएंगे। पहुँच तो दिए हम निकोह कुरम, मौज दोहरे हम निगाहे करम, मौज दोहरे हम निगाहे करम, मौज दोहरे हम। शशि में रहमत बख्शा सूबे मनल दाद नजर, चश्मे रहमत बख्शा तूए मन दाद नजर। ऐ कुरैशी लक़बी हाशिमियों मुत्तलबे, ताजदार हरम ओ निगाहे करम। हम गरीबों के लिए सवर जाएंगे, ताजदार हरम हो निगाहे करम। ताजदार हरम हो निगाहे करम। और हम गरीबों के दिन भी सवर जाएंगे, हम गरीबों के दिन भी सवर जाएंगे। हम ये भी कसम क्या कहेगा जहां, हमें मेरा क्या कहेगा जहां। और आपके दर से खाले अगर जाएंगे, हम ये भी कसम क्या कहेगा जहां। आपके दर्द का लिए गए जाएंगे। और ये शेर पाक पीरज़ादा आपके लिए। मैं कशोया आओ मदीने चले, मैं कशो मदीने चले, आओ 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 मदीने
मदीने चल इसी महीने चले आओ चले आओ मदीने चले मदीने चले आओ मदीने चले आओ। दुख दर्द अलम सब कटते हैं, दुख दर्द अलम सब कटते हैं, हसीनान के सदके बटते हैं। आओ मदीने चले 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 आओ। मैं जाऊं मदीना मेरी औकात नहीं है, मैं जाऊं मदीना मेरी औकात नहीं है, सरकार बुला ले तो बड़ी बात नहीं है। आओ मदीने चले आओ मदीने चले आओ मदीने चले मदीने चले। तजल्ली होगी अजब है फिजा मदीने में, तजल्ली होगी अजब है फिजा मदीने में, और निगाहें शौक की है इंतहा मदीने में, निगाहें शौक की है इंतहा मदीने में, गमे हयात न खोके कसा मदीने में, हमें हयात न खोके कसा मदीने में, और नमाज़े इश्क करेंगे अदा मदीने में, नमाज़े इश्क करेंगे अदा मदीने में। इधर उधर न भटकते फिरो खुदा के लिए, इधर उधर न भटकते फिरो खुदा के लिए, बराए रास्ते राहे खुदा मदीने में मदीने। चले आओ मदीने चले आओ। सरकार मदीने में बुला क्यों नहीं लेते, सरकार मदीने में बुला क्यों नहीं लेते, सरकार मदीने में बुला क्यों नहीं लेते, सरकार मदीने में बुला क्यों नहीं लेते। इस दर्द की दुनिया से छुड़ा क्यों नहीं देते। आओ मदीने चले आओ, चले आओ मदीने चले, और मैं कशोरा आओ मदीने चले, मैं कशो मदीने चले, और दस्त साकी कौसर से पीने चले, की को दर्द पीले चले, और याद रखो अगर और उठ गई वो नजर, याद रखो अगर उठ गई वो नजर, और जितने खाली है सबे जब भर जाएंगे, याद रखो अगर उठ गई वो नजर, जितने खाली है सबे जम भर जाएंगे। ताजदारे हारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन मिलूं था ब्रेक खां पोइ, ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार तव्हांखे बहितरीन प्रोग्राम जी शुरुआत थी चुकी आहे। अवां जेको आहे सो रेसिपी बि ॾिठी, शेफ़ फैसल जी बहितरीन रेसिपी हुई जेका उन्हनि ॿुधाई तव्हांखे, ऐं अॼु जे इफ़्तार में तव्हां ज़रूरु उनखे ट्राई कंदा ऐं असांखे फीडबैक ॾींदा। यूट्यूब चैनल ते असांजी जेको आहे अॼु जो एपिसोड अपलोड थींदो, ऐं उन में तव्हां कॉमेंट में या सिंध TV HD जे फेसबुक जे पेज ते या इंस्टाग्राम जे पेज ते फीडबैक ॾेई था सघो। तव्हांजी फीडबैक माना रखे थी। उन सां गॾोगॾु बहितरीन असां वटि जेके टीम आहे, राहत अली साबरी कवाल आहिनि ऐं उनजी टीम आहे, ऐं बहितरीन उनजी परफॉर्मेंस हुई। असां बि ॾाढो इंजॉय कयोसीं, उमेद आहे तव्हां बि इंजॉय कयो हूंदो। ऐं हींअर वक़्तु थियो आहे त असां जेके गेस्ट आहिनि उन्हनि जो मां तव्हांखे तारुफ़ कराईंदी हलां। बहितरीन अलामा सिराज अहमद साहब असांखे जॉइन कयो आहे, ऐं अॻु में बि असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि, ऐं अॼु बि आया आहिनि। ऐं कोशिशि कंदासीं त दीन जे हवाले सां जेके बि सुवाल आहिनि, जेके बि ॻाल्हियूं आहिनि, जेका बि इस्लाह आहे, इंस्पिरेशन आहे, मोटिवेशन आहे, उहा तव्हांखे बि मिले ऐं असांखे बि मिले। वेलकम था कयूं। अस्सलाम वालेकुम सिराज अहमद साहब, वेलकम कंदासीं तव्हांखे भलीकार त तव्हां आया ऐं जेका असांजे हिन महफ़िलुनि जी शान वधाई। जीअं त ज़ाहिर आहे रमज़ान आहे, रमज़ान जो ॿियो अशरो थो हले पियो। ॿियो अशरो आहे मग़फ़िरत जो अशरो। अक्सर माण्हू जेके आहिनि उहे कोशिशूं कंदा आहिनि त कंहिंजी दिलि न रंजायूं, कुझु के अहिड़ा अमल न थी वञनि असां खां जो कीअं न कीअं कंहिंजी दिलि दुखी थी पवे। छो त सभ खां वॾो मां सम्झंदी आहियां गुनाह उहो आहे त कंहिं मोमिन जी असां दिलि आज़ारी कयूं ऐं हुनजी दिलि ॾुखायूं। पर जीअं त ज़ाहिर आहे बख़्शिश जो महीनो आहे, अगरि का ग़लती थी बि वञे थी त उहा बख़्शिश कजे थी। पर छा इन बख़्शिश में जे इन अशरे में, हिन महीने में माफ़ी घुरण जा बि के आदाब आहिनि, के तरीक़ा आहिनि, या मतिलबु उहे छा आहिनि? तव्हां ॿुधायो त दीन ऐं इस्लाम ऐं क़ुर जी हिदायत में कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जो हुकुम आहे त इंसानु अगरि के कोताहियूं, के ग़लतियूं करे वेठो आहे
त उनजी माफ़ी घुरण जा तरीक़ा जेके हुजनि उहे कहिड़ा हुजनि, छा थो करे सघे उहो इन में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अला सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लिम। ही ॿियो जेको अशरो हले पियो इहो बख़्शिश जो आहे ऐं मां पहिरीं एतिराज़ी सवाल कंदुमि जी त पहिरियों जेको अशरो आहे उहो रहमत जो आहे, ॿियो बख़्शिश जो आहे, टियों मग़फ़िरत जो आहे। त छा ही सिर्फ़ु बख़्शिश जो महीनो आहे? रहमत जेका 10 ॾींहंनि में, छा बसि इन्हनि 10 ॾींहंनि में रहमत थींदी? जेको सुवाल थो मुंहिंजो पैदा थिए। छा जेको ॿियो अशरो आहे इन में जेका बख़्शिश आहे, छा इहा बख़्शिश सिर्फ़ु हिननि 10 ॾींहंनि में थींदी? ऐं मग़फ़िरत जो जेको आख़िरी अशरो आहे, छा इन में मग़फ़िरत सिर्फ़ु इन्हनि 10 ॾींहंनि में थींदी? त इहो अहिड़ो को मसइलो कोन्हे को। रहमत जेका आहे ऐं बख़्शिश जेका आहे, मग़फ़िरत, इहा त हर हिकु घड़ी हर हिकु टाइम ते अल्लाह ताला जी बाक़ी ही जेके इहे मुख़्तस कया विया आहिनि, ही ॾियारा हिन जा, ही ॾियारा हिननि ॾींहंनि जा, ही ॾियारा हिननि ॾींहंनि जा, इहा सिर्फ़ु हिकिड़ी तरग़ीब आहे। अल्लाह ताला असांखे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे तरग़ीब ॾिनी आहे त तव्हां हिन बख़्शिश जे ॾियारनि खे ॾिसी करे तव्हां घणी तौबह कयो, घणो रुजू कयो अल्लाह ताला जे तरफ़। अहिड़े तरीक़े सां ॿी मिसाल ॾियां त ॿिया जेके ॾिहाड़ा आहिनि उन्हनि में चयो थो वञे जुमे जो ॾिहाड़ो जेको आहे उहो सरदार ॾिहाड़ो आहे, अफ़ज़ल आहे। छा ॿिया ॾिहाड़ा अफ़ज़ल न आहिनि? मतिलबु यानी कि मतिलबु त इहे हिकिड़ी जुमे जी हिकिड़ी असांखे तरग़ीब ॾिनी वई आहे, जुमे जी हिकिड़ी फ़ज़ीलत ॾिनी वई आहे। जीअं रबीउल अव्वल जी फ़ज़ीलत आहे, रमज़ान जी पंहिंजी फ़ज़ीलत आहे। हर हिकु घड़ीअ में हर हिकु टाइम ते माण्हू जेको आहे बख़्शिश करे, तौबह करे। इहो मतिलबु न आहे त सिर्फ़ु 10 ॾिहाड़ा रमज़ान शरीफ़ जा इहे अचनि ऐं उन में असां तौबह कंदासीं, बाक़ी ॿियनि ॾींहंनि में कुझु कोन्ह थींदो। न ईअं न आहे। त हिकिड़ी तरग़ीब आहे। हाणे सुवाल तव्हांजो इहो थो पैदा थिए त असांखे छा अल्लाह ताला माना बख़्शे थो? त बिल्कुलु बख़्शे थो। अल्लाह ताला त चाहे थो त का न का अहिड़ी घड़ी अची वञे मुंहिंजो बंदो रुजू करे। अल्लाह ताला त बार बार असांखे इहो ई चयो आहे त रुजू कयो मुंहिंजी मूंॾां तौबह ताइब थियो। हदीस शरीफ़ में अचे थो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने पाण फरमायो त जॾहिं इंसानु गुनाहनि खां रुजू कंदो आहे, तौबह सची कंदो आहे, त अल्लाह ताला फ़रिश्तनि खे घुराए करे हिकिड़ी जीअं मजलिस में असां वेठा आहियूं, इन हिकिड़ो समाउ हूंदो आहे, त विहारे करे अल्लाह ताला ख़ुशि थींदो आहे त फ़लां बानू अॼु उन तौबह हिताब थियो आहे, अॼु उन तौबह कई आहे, अॼु उन मूंसां अॼु मूं ॾांहुं उन रुजू कयो आहे। त मतिलबु इहो आहे त अल्लाह ताला ख़ुशि थींदो आहे। शैतान बि त ॾिसो था माना उन ई चैलेंज कयो त या अल्लाह ताला मां तव्हांजे बाननि खे जेको आहे बरगलाईंदुमि, पर अल्लाह ताला चयो मुंहिंजा जेके सालिह बाना आहिनि उन्हनि खे तूं बरगलाए न सघंदे। ऐं अल्लाह ताला रस्तो असांखे ॾसे छॾियो आहे त हीउ सिधो रस्तो आहे, हीउ बुरो रस्तो आहे। हाणे असांजो जेको ज़हन आहे केॾांहुं थो वञे? असां जेकॾहिं तौबह ताइब थींदासीं, अल्लाह ताला जे बारगाह में रुजू कंदासीं त इंशा अल्लाह ताला असांजी बख़्शिश कंदो। हिकिड़ी इहा ॻाल्हि आदाब इन जा कहिड़ा आहिनि त पहिरीं असांजी इहा माना तौबह हुजे त मां आईंदह जेको आहे गुनाह कंदुमि ई न। नियत करे त माना आईंदह मां गुनाह कंदुमि ई न। ॿी ॻाल्हि इहा आहे त सची तौबह करे। टीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इंसानु जेकॾहिं गुनाह करे थो विझे त वरी बि अल्लाह ताला जी उमीद में ना उमीद न थिए। मायूसी कुफ़र आहे ऐं मायूस न थिए। अल्लाह ताला जी रहमत वॾी आहे। अल्लाह तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह साईं फरमायो मुंहिंजी रहमत मां ना उमीद न थियो। त असांखे छा करणु घुरिजे? इंसान आहियूं, पुतला आहियूं, गुनाह जा पुतला आहियूं ऐं आदम आहियूं, मतिलबु इहो आहे त मिटीअ जा आहियूं ऐं इंसान आहियूं, बशर आहियूं। मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असांखां गुनाह थी था वञनि, अहिड़ा हुकूक अदा नथा थियनि जेके अल्लाह जा आहिनि या इंसाननि जा, त पोइ असांखे छा करणु घुरिजे? पोइ असांखे वरी अहिड़ियूं घड़ियूं अल्लाह साईं नसीब करे थो, रमज़ान शरीफ़ नसीब करे थो, पोइ असां वरी रुजू कयूं। अल्लाह ताला असांजी तौबह क़बूल करे। सची दिलि सां नियत कयूं ऐं रुजू कयूं ऐं अहद कयूं त उहे ग़लतियूं वरी ॿीहर रिपीट पर जेकॾहिं वरी थी वञनि थियूं, वरी अल्लाह साईं जी रहमत में ना उमीद न आहे, पोइ बि छो त अल्लाह वाक़ई में वॾो आहे ऐं करीम आहे। ऐं जीअं चइबो आहे त हिकिड़ी माउ आहे, उहो 100 ग़लतियुनि खां पोइ बि पंहिंजे ॿार खे माफ़ु करे थी वञे। ऐं उनजो प्यारु, उनजी ममता, उनजी जेको आहे लॻाव उन मां घटिजे नथो। त वरी तव्हां अंदाज़ो हणो त जेके 70 माण्हू खां बि वधीक जेका हस्ती आहे, जेका असांखे प्यार थी करे, त उहा कीअं न मौक़ो ॾींदी, कीअं न उन मां उमीद लॻाए। हिते हिकिड़ो नुक़्तो आहे मुंहिंजो, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रहमान माना इन में जेका माना आहे न, घणो माना महिरबान आहे। त रहमान अल्लाह साईं पंहिंजे लाइ ख़ासि मख़सूस करे छॾियो आहे, स्पेसिफिक सिर्फ़ु फॉर अल्लाह, यानी सिर्फ़ु अल्लाह जे लाइ लफ़्ज़ आयो। यानी रहमान जेको आहे सिर्फ़ु ॿिए इंसान जे लाइ ख़ासि न आहे। ॿिए कंहिंखे बि असां रहमान नथा चई सघूं।
इहो हिकिड़ो गुनाह आहे। मसलन उन सां कोई सिफ़त ठाहींदा आहियूं, अब्दुर रहमान, शफ़ीउर रहमान, नईमुर रहमान, अहिड़े मुतीउर रहमान, अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ माना हिकिड़ो ॻंढे करे रहमान हिकिड़ी ज़ात आहे जेका अल्लाह जी। रहमान सिर्फ़ु अल्लाह सां ई पंहिंजे लाइ ख़ासि करे छॾी आहे त मां घणो महिरबानी आहियां, मां घणो ॿाझारो आहियां, जेकॾहिं तव्हां मूं ॾांहुं रुजू कंदो त मां घणो ॿाझारो आहियां। ईअं ई आहे बेशक। ऐं असां सां गॾु जेके कवाल टीम आहे हिकिड़ी, उहे बि इन ई हवाले सां पंहिंजो जस्तजू कनि था पिया। ऐं तव्हां ॿुधो था अलामा साहिब जूं ॻाल्हियूं, ऐं इहे ई आहिनि त तव्हांजा बि जेको परफॉर्मेंसिस आहिनि हुन में जेका तव्हां शाइरी हूंदी आहे, जंहिं क़िस्म जो कलाम हूंदो आहे, ऐं जंहिं तरीक़े सां वरी तव्हांजी अदायगी हूंदी आहे, त उहा ख़ासि दिलि सां निकिरंदी आहे, तॾहिं ॿुधंदड़नि जे दिलि ताईं पहुचंदी आहे। जी, ये दिल से कलाम जो दिल से ही निकलता है, जो नात शरीफ होती है दिल से ही पढ़ी जाती है। बिल्कुल। और जो पढ़ने वाला होता है वो पढ़वाने वाले की ज़ात होती है। बिल्कुल ऐसा ही है, बेशक बेशक। तो अभी हमें आप कौन सा कलाम? अभी नात शरीफ की फरमाइश की नात गई है, शरीफ, वही सुनाएंगे। बिस्मिल्लाह करें। बिल्कुल। जन्नत रसूल की और दोज़ख में कैसे जाएगी ये उम्मत रसूल की। तो भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। आपके दर से खाली अगर जाऊंगा, आपके दर से खाली अगर जाऊंगा, और तान देगा जमाना किधर जाऊंगा। झोली मेरी ताजदारे मदीना, झोली मेरी ताजदारे मदीना। अगर तुम न करोगे तो करम कौन करेगा, अगर तुम न करोगे तो करम कौन करेगा। झोली मेरी तुम्हारे निगाह कौन भरेगा। भर दो झोली मेरी ताजदारे मदीना, भर दो झोली मेरी, और भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली। हो लौट कर मैं न जाऊंगा खाली, हो लौट कर मैं न जाऊंगा खाली। कुछ नवासों का सदका अता हो, कुछ नवाजों का सदका अता हो। दर पे आया हो करवानी, कुछ नवाजों का सदका अता हो। कुछ नवाजों का सदका अता हो, कुछ नवाजों का। किन नवासों का सदका। और पैदा हुए तो हक से शरीयत खरीद ले, पैदा हुए तो हक शरीयत खरीद ली। जब हो गए जवा तो इमामत खरीद ली, जब हो गए जमा तो इमामत खरीद ली। और मादर से खुल्द बाप से ताकत खरीद ले, मादर से खुद बाप से ताकत खरीद ली। सर दे के आए हक में शहादत खरीद ले, सर दे कर आए शहादत खरीद ली। नाना के दो नवासों ने उम्मत खरीद ली। कुछ नवासों का हमें सदका आता हो, कुछ नवाजों का हमें सदका आता हो, कुछ नवाजों का हमें सदका आता हो। और जिंदगी बख्शी दी जिंदगी को, आप मोदी ने आगे बचा ले। अपनों दीन हक की बचा ली, ओ अपनों दीन हक की आगे बचा ली। वो मोहम्मद का प्यारा नवासा, ये वो मोहम्मद का प्यारा नवासा। और जिसने सजदे में गर्दन कटा ली, वो मोहम्मद का प्यारा नवासा। जिसने सजदे में गर्दन कटा ली, वो मोहम्मद का वो प्यारा प्यारा नवासा। मोहम्मद का
आशिके मुस्तफा की अदा में अल्लाह अल्लाह कितना से था, कितना असर था। अर्श वाले भी सुनते थे जिसको, वो क्या अदा थी अल्लाह ने मिला ले। काशीपुर प्यारे नबी में जीत जी हो गुलाबा की सीधे, हो जीत जी हो गुलाबा की सीधे, हो जीत जी हो गुलाबा की सीधे। हाल गम मुस्तफा को सुनाए, हाल गम मुस्तफा को सुनाए, हम करो उनके रोज़े की झाले, हाल गम मुस्तफा को सुनाए, तुम करो उनके रोज़े की झाले। नाज़रीन ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी मिलूं था। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार ऐं बहितरीनु असांजो प्रोग्राम आहे अॼु कवालीअ जे हवाले सां जेको स्टार्ट असां वरितोसीं ऐं बहितरीनु असां वटि कवाल ग्रुप आहे, उन्हनि जी कवाली ॿुधूं था। पुरसर ॻाल्हियूं आहिनि जेके असां सां गॾु असांजा महिमान आहिनि अलामा साहिबु उहे कनि था पिया। अलामा साहिबु तव्हां सां हिकिड़ो सुवाल मां ॿियो बि करणु चाहींदसि त जीअं तव्हां अॻु में बि ज़िक्र कयो त मग़फ़िरत जे लाइ असां दुआऊं त घुरऊं था, दिलि कंहिंजी रंजायूं था त ज़ाहिर आहे तौबा बि कयूं था। अलाह जे अॻियां तौबा करण जी बि का हद न आहे, तव्हां जेतिरो थी सघे तव्हां करे था सघो, बार बार बि कयो त उन्हनि जी उमेदु आहे त उहे असांखे माफ़ु कंदा या हिकिड़ो पोइ बि हिकिड़ी असां वटि उमेदु रखणु घुरिजे। पर जॾहिं इंसानु इख़लाक़ जी ॻाल्हि थो करे न त उन में कहिड़ियूं कहिड़ियूं मां सम्झंदी आहियां त आदाब आहिनि, के रूल्स आहिनि जंहिंखे मां सम्झंदी आहियां फॉलो करणु घुरिजे। इख़लाक़ियात जे हवाले सां कहिड़ियूं शयूं आहिनि जेके हिदायत ऐं क़ुर में जी हिदायत में ऐं दीन जी हिदायत में असांखे हुकुम ॾिनियूं वयूं आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं ॾिसो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी कीअं गुज़री, यानी अल्लाह ताला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो हुकुम कयो त यअमुरुन बिल मारूफ़ व यनहौना अनिल मुनकर, यानी नेकीअ जो हुकुम ॾे ऐं बुराई खां उन्हनि खे मना कर। पोइ चाहे केरु बि हुजे, दुश्मन हुजे, ॻरो हुजे ऐं दोस्त हुजे, केरु बि हुजे, घर वारा हुजनि, यानी उन्हनि खे हुकुम नेकीअ जो ॾियणो ई ॾियणो आहे। ऐं ॾिसो था त अलाह साईं क़ुर में छा थो फरमाए, वमन अहसनु क़ौलन मिम्मन दआ इलल्लाह, सभ खां सुहिणे में सुहिणो जेको कौल आहे, असांजो जेको गुफ़्तगू आहे उहो अल्लाह ताला ॾांहुं सॾणु आहे। इहो ई हिकिड़ो माना सुठो ई माना कौल आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक यादि अची हुई, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन रआ मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिर फबियदिही फबिलिसानिही फबिक़ल्बिही वज़ालिका अज़अफ़ुल ईमान। इन जो तर्जुमो इहो आहे त जेको बि इंसान का बुराई ॾिसे, अनइथिक्स शइ जेका उहा ॾिसे त उनखे माना यकदमि चेंज करे, उन बुराई खे ख़तमु करे। ऐं उन जे वस में न हुजे कंहिं ॿिए जी थो ॾिसे त पोइ छा मतिलबु हथ सां, वस में अथसि हथ सां, अच्छा, ऐं जेकॾहिं माना वस में न अथसि त दिलि सां उनखे बुरो सम्झे। मां हींअर हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां, जेको हींअर असांजो हींअर इशूज़ हलनि पिया था असांजे मुस्लमान भाइरनि बैतुल मक़दस वारनि जा, फ़लस्तीन जा, गज़ा वारनि जा, 20,000 खां वधीक ज़्यादा नंढड़ा ॿार, औरतूं, मर्द उहे माना क़तल थी विया आहिनि, शहीद थी विया आहिनि। त हाणे असां छा था करणु चाहियूं, हाणे असां उन्हनि खे त हथ सां नथा रोके सघूं, असांजो बसि कोन थो पुॼे, पर छा आहे असां दिलि में त कम से कम असां यानी की बुरो सम्झी सघूं था, हमदर्दी रखी सघूं था, या असां उन्हनि खे ज़बान सां उन्हनि खे रोके सघूं था। इन जो हाणे हल कहिड़ो आहे? हल इहो आहे त जेकी बि ज्यूस या जेकी बि यहूदियत इसराइलियत जूं असां पाकिस्तान वटि शयूं आहिनि, मसलन या कहिड़ियूं बि शयूं आहिनि,
ब्रांड्स आहिनि, खाइण पीअण जूं शयूं आहिनि, रेस्टोरेंट्स आहिनि, उन्हनि काफ़ी खे शयूं आहिनि। जी उन्हनि जो असां बैन करे छॾियूं, असां उन्हनि जो Boycott ब्लैकआउट करे छॾियूं। ठीकु, त हिकिड़ो इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी माना असांजी हिकिड़ी सुठी आदत आहे। इन आदत जे करे अल्लाह ताला राज़ी बि थी सघे थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम राज़ी। इथिक्स में शयूं इहे अचनि थियूं। ॾिसो त असांजो रमज़ान शरीफ़ हले बि थो। रमज़ान शरीफ़ असां इहो बार बार असां तव्हांखे इहो ई पैगाम ॾींदा आहियूं, व्यूअर्स खे इहो बि पैगाम ॾींदा आहियूं त रोज़ सिर्फ़ु बुख काटणु रोज़ो मक़सदु न आहे। सौम जी माना आहे रोकणु पाण खे, माना सबुरु करणु। त सबुरु हर शइ खां असांखे करिणो आहे। ज़बान जो बि रोज़ो आहे, अखि जो बि रोज़ो आहे, हथ जो बि रोज़ो आहे, पेर जो बि रोज़ो आहे। त इहे असां पाण सम्झदार आहियूं कीअं मतिलबु ज़बान सां असां कंहिं बि इंसान खे रोज़े सां तंग न कयूं। हीउ रोज़े जी हीउ जेको रोज़े जो जेको महीनो आहे हीउ असांजी प्रैक्टिस जो महीनो आहे। इहो मक़सदु न आहे असां हिकिड़ो इहो ज़हन ठाहे छॾियूं त असां पंहिंजे ज़बान सां कंहिंखे तंग न कयूं, ईज़ायूं न। हुकूकुल इबाद जेके आहिनि अहिड़ियूं शयूं आहिनि, अहिड़ा इहे हक़ आहिनि जेसि ताईं इंसान माफ़ न कंदो तेसि ताईं अल्लाह ताईं कुझु नथो करे सघे। अल्लाह जो मां नथो चए, मां नथो करे सघूं त मां रहमान आहियां बिल्कुलु, लेकिन इंसान खे तव्हां जेको ईज़ायो आहे त इहो जेसि ताईं हीउ रमज़ान शरीफ़ हीउ रमज़ान मुबारक जो महीनो जेको आहे हीउ प्रैक्टिस जो महीनो आहे। त हीउ असां आदत केसि ताईं अपनाईंदासीं, उहो 11 महीननि ताईं। त इहा असांखे प्रैक्टिस जो महीनो असांखे अल्लाह से अता फरमायो आहे। त हाणे असांखे छा करिणो आहे, जो असां अल्लाह ताला जा बि हक़ अदा करणा आहिनि, उहे अरकान इस्लाम आहिनि, ऐं हुकूकुल इबाद जा बि हक़ अदा करणा आहिनि। कंहिंखे ईज़ा न ॾियणो आहे, पेर सां बि तकलीफ़ कंहिंखे न ॾियणी, हथ सां बि कंहिंखे तकलीफ़ न ॾियणी, अखि सां बि कंहिंखे तकलीफ़ न ॾियणी, मतिलबु हा कौल सां बि, दिलि सां बि न। त मतिलबु इहो त दिलि सां मतिलबु बहितरीन, कंहिंजे बारे में किनो सोचो बि न। छो त ॾाढी आहे हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। मां माज़रत सां तव्हांजी ॻाल्हि कटिया थी, जे माण्हू चवंदा आहिनि पॉज़िटिव ऐं नेगेटिव वाइब्स ईंदियूं आहिनि। अगरि तव्हां दिलि में कंहिंजे लाइ कुझु ख़राबु था सोचो त उन माण्हूअ खे बि वाइब्स त अचंदा। उहा ई ॻाल्हि आहे, इहो थी वियो अल्टीमेटली इहा ई ॻाल्हि आहे। हसद कंहिंजी या तरीक़ो आहे। हसद इहो शैतान जो तरीक़ो आहे। शैतान कंहिंसां हसद कयो, हज़रत इब्राहिम हज़रत आदम अलैहिस्सलाम, ही मिटीअ मां ठहियल आहे, मां बाह मां ठहियल आहियां। अलाह से लानत करे छॾियोसि, हुनखे कढी छॾियोसि। त असां ॾिसूं था हीअ आदत कंहिंजी आहे, हीअ आदत जेका आहे इहा शैतान जी आहे। त असांखे दिलि में हसद कंहिंसां हिर्स कंहिंसां करिणो ई न आहे। त इहे शयूं अचनि थियूं, इहे लाज़मी आहिनि। असां एहतियात कयूं त सिर्फ़ु बुख जो रोज़ो न हूंदो आहे, हर शइ जो रोज़ो हूंदो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि, जज़ाकल्ला। तव्हां ॾाढो बहितरीन तरीक़े सां ॿुधायो। ऐं नाज़रीन खे बि मां इहो चवंदी हलां त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि सिर्फ़ु ॿुधणियूं न आहिनि, इन्हनि ते अमल बि करिणो आहे। ऐं जीअं अलामा साहब चयो त सिर्फ़ु हिन महीने न, सिर्फ़ु रमज़ान जे महीने में न, 11 ऐं 12 ई महीना, सॼो साल ऐं सॼी ज़िंदगी पंहिंजी इन्हनि शयुनि ते अमल करिणो आहे। छो त अमल करणु सभ खां ॾुखियो कमु आहे। ऐं तव्हां सम्झो बि था, हिदायत जे लाइ असांखे क़ुर पाक ॾिनल आहे, इन खां वॾी नेमत छा थी सघे। त जॾहिं बि तव्हां ज़िंदगीअ में मुंझो, कंहिं बि ॻाल्हि ते पहुचो, किथे बि तव्हांखे का मुश्किल पेश अचे थी, त तव्हांजे लाइ हिदायत जे लाइ हिकिड़ी अहिड़ी किताब आहे जेका पाक आहे, जंहिंमें हर मसइले जो हल आहे। त उन खां पोइ बि असां ॾिसो मुंझी था वञूं, पोइ बि असांखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त असांखे छा करणु घुरिजे ऐं कहिड़े तरीक़े सां सिधी राह खे अपनाइणु घुरिजे ऐं उन रस्ते ते हलणु घुरिजे। जॾहिं त ॾिठो वञे त सभ खां अच्छा, हिन में हिकिड़ी ॻाल्हि मां इहा ऐड करे वठां जल्दी जल्दी, त जेके बुरायूं आहिनि, को क़त्ल करे थो या को ग़लति कमु करे थो, असांजो बसि कोन पुॼंदो असां वञूं उनखे गले में वठी। इहो कंहिंजो इहो कमु आहे, इहो हुकूमत जो कमु आहे, इहे हाकिम आहिनि। ॿियो इहो मां चवणु चाहींदुसि त घर में वरी जेका आहे असांजा वालिदैन आहिनि, उहे हाकिम आहिनि। उहे वरी पंहिंजे पंहिंजे बचनि खे जेको आहे माना जेको आहे उहा सिधे राह ते ॾियण, का बि अहिड़ी ग़लती कनि त उन्हनि खे सम्झाए। त अहिड़े तरीक़े सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बचे थी त औरत जेका आहे उहा पंहिंजे घर जी हाकिम आहे। त उहा जेकॾहिं ॾिसे थी त पंहिंजे बच्चा जेकॾहिं को अहिड़ो को कमु थिए थो घर में जेको शरीयत जे ख़िलाफ़ु आहे, त उहा बि हाकिमा चई सघे थी, उनखे लाज़िम आहे। उहा त हथ सां चई सघे थी, ज़बान सां चई सघे थी। त अहिड़े तरीक़े सां इहे शयूं असांखे सम्झणु घुरिजनि। बिल्कुलु सही ॻाल्हि कई तव्हां। ऐं ॾाढी सुठी जेके ॻाल्हियूं आहिनि हलनि थियूं पियूं। पर हींअर कवाली ॿुधूं था, बहितरीन असां वटि जेके ग्रुप आहे राहत अली साबरी ऐं कवाल जो ग्रुप आहे, उनखे ॿुधूं था। ऐं हींअर नात ॿुधंदासीं। अभी कौन सी आप हमें नात सुनाएंगे? बहुत बहुत शुक्रिया, बेहतरीन। बिस्मिल्लाह करें। मैं जाऊं मदीना मेरी औकात नहीं है, मैं जाऊं मदीना मेरी औकात, मैं जाऊं मदीना मेरी औकात नहीं है, मैं जाऊं मदीना मेरी औकात नहीं है, मैं जाऊं मदीना मेरी औकात नहीं है। सरकार बुला ले तो बड़ी बात नहीं है, मदीने से बुलावा आ रहा है, मदीने
बुलावा मदीने से बुलावा रहा है और मदीने से बुलावा रहा है मदीने से बुलावा आ रहा है मदीने से बुलावा रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है मेरा दिल मुझसे पहले जा रहा है ये चक्की सैयदा की चल रही है ये चक्की सैयदा की चल रही है सैयदा की ये चक्की सैयदा की चल सैयदा सैयदा ये चक्की सैयदा की चल रही है सैयदा की चल रही है समाना जितना लंगर खा रहा है जमाना जितना लंगर खा रहा है और यहाँ मर्जी नहीं चलती किसी के और यहाँ मर्जी नहीं चलते किसी के मदीने वाला है फुल मार रहा है मदीने वाला ही फूल मार रहा है नसीमा जानिबे बतहा गुजर के नसीमा जानिबे बता गुजर के से अहवाल मोहम्मद रहा खबर गुने अहवाल मोहम्मद अहवाल मोहम्मद रहा खबर गुने तू ही सुल्तान आलम या मोहम्मद हे सुल्तान आलम या मोहम्मद हाँ तू ही सुल्तान आलम या मोहम्मद हिदाये रोज़ाए खैरुल बशर मुशर्रफ गर्चे शुद्ध जामीज़ लुत्फ़ मुशर्रफ गर्चे शुद्ध जामीज़ लुत्फ़ खुदाया ही करम बारी दिगर कुने देना सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन ब्रेक जो टाइम आहे साई वठूं था, साई खां पोइ वरी मिलूं था। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार तव्हांखे। बहितरीन असांजी इफ़्तार ट्रांसमिशन जारी आहे ऐं असांजी तव्हांजी मुलाक़ात जारी आहे। रौनकूं ऐं महफ़िलूं जारी रहंदियूं, मुनवर रहंदियूं इंशा अल्लाह ताला चांद रात ताईं। उमेद आहे त जेके ॻाल्हियूं थियूं हलनि पियूं से उन्हनि ॻाल्हियुनि मां असां घणो कुझु सिखंदासीं, तव्हां बि ऐं असां बि। छो त ज़ाहिर आहे जेके ॻाल्हियूं आहिनि इन्हनि ते डिस्कस करणु ॻाल्हाइणु तमामु घणो ज़रूरी आहे। कुझु मामला अहिड़ा हूंदा आहिनि जेके सोसाइटीअ जा मसइला हल कंदा आहिनि सिर्फ़ु इन करे त उन्हनि ते ॻाल्हायो वेंदो आहे, डिबेट थींदी आहे, डायलॉग थींदो आहे। कुझु कम्यूनिटीज़, कुझु माण्हू, सोसाइटीअ जा वॾा माण्हू जेके बि आहिनि, जेके मां सम्झंदी आहियां त सोच सम्झ रखण वारा माण्हू आहिनि ऐं बाशऊर दानिश्वर आहिनि, उहे जॾहिं वेही कंहिं बि टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहिनि सोसाइटीअ जे कंहिं बि मसइले ते,
त उहा तरक़ी कंदी आहे, उहे क़ौमूं अॻिते तरक़ी कंदियूं आहिनि जिन खे ख़बर हूंदी आहे त असांजे सोसाइटीअ में असांजी क़ौम में मसइला कहिड़ा आहिनि, असांजे माण्हुनि में कहिड़ा इशूज़ आहिनि। ऐं जॾहिं हिदायत जी ॻाल्हि अचे थी त ज़ाहिर आहे क़ुर पाक जहिड़ी किताब असां वटि गॾु आहे, असां सां गॾु आहे। ऐं जेका असां जहिड़नि माण्हुनि खे जेका फ़ज़ीलत हासिलु आहे त असां उम्मत मोहम्मदी आहियूं। ऐं जेको आहे रमज़ान जहिड़ो ख़ासि महीनो जॾहिं असांखे नसीबु थिए थो त जेॾो थी सघे मुंहिंजे ख़्याल में असांखे शुक्र करणु घुरिजे ऐं असां ख़ुशनसीब आहियूं इन शइ खे मञणु घुरिजे ऐं उन शइ जो अहसासु रखणु घुरिजे। ॾाढो बहितरीनु अलामा साहिबु असां सां ॻाल्हियूं पई कयूं ब्रेक खां अॻु में, जिन ॻाल्हियुनि ते गौर करण जो ॾाढो ज़रूरत आहे ऐं ज़रूरी बि आहे। ऐं हींअर असांखे जंहिं जॉइन कयो आहे से नात खां आहिनि मोहम्मद मिठल साहिबु। मोहम्मद मिठल साहिब खे गुज़ारिश कंदासीं त नात ॿुधाइनि असांखे, उन जी नात सां जेको आहे सो हिन सिलसिले खे हिन कड़ीअ खे अॻिते वधायूं था, कंटिन्यू कंदासीं नाज़रीन। नात ॿुधूं था। जी सर बिस्मिल्लाह। तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो, तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो। मालिक साईं जे दरबार आहे, मालिक साईं जे दरबार आहे, बाझ सां बेड़ो तारींदो है, बाझ सां बेड़ो तारींदो। तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो, तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो। मालिक साईं जे दरबार आहे, बाझ सां बेड़ो तारींदो है, बाझ सां बेड़ो तारींदो। तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। करम करे तके दीर जे ठाहे, मालिक आॾो देर का नाहे। करम करे तके दीर जे ठाहे, मालिक आॾो देर का नाहे। कादिर आहे करम पंहिंजे सां, कादिर आहे करम पंहिंजे सां, ज़मज़म पाक पीआरींदो है, ज़मज़म पाक पीआरींदो। तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो, तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो। मालिक साईं जे दरबार आहे, बाझ सां बेड़ो तारींदो है, बाझ सां बेड़ो तारींदो। तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो। बचपन खां हीअ आशा दिल में घुरंदो आ दुआऊं हर महफ़िल में। बचपन खां हीअ आशा दिल में घुरंदो आ दुआऊं हर महफ़िल में। चांडिया खां नथी तड़पे मुंहिंजी दिल, चांडिया खां नथी तड़पे मुंहिंजी दिल, दर्द वंदी दिल ठारींदो है, दर्द वंदी दिल ठारींदो। तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो। मालिक साईं जे दरबार आहे, बाझ सां बेड़ो तारींदो है, बाझ सां बेड़ो तारींदो। तालिब आहियां शहर नबीअ जो मुल्क सो मौला ॾेखारींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, जेका नात आहे इन नात जे हवाले सां जेके असां ॿुधंदा आहियूं ऐं जेको असरु थींदो आहे इंसान ते, हिकिड़े मोमिन जी निशानी बि इहा ई आहे त जॾहिं मदीने जो ज़िक्र थिए थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र थिए थो त असांजा दिलि बि धड़की वेंदा आहिनि ऐं उन्हनि दिलनि में जेको ईमान आहे उहो अञा मज़बूत थींदो आहे। किथे न किथे ज़मीर हूंदो आहे असांजो जेको असांखे ॿुधाईंदो आहे त किथे असां ग़लती करे वेठा आहियूं, किथे असां खां गुनाह सर्ज़त थी विया आहिनि। ऐं इन जी सभ खां वधीक इहा ई इन जो प्रूफ हूंदो आहे त तव्हांखे पाण खे ख़बर हूंदी आहे। इंसान लिक छुप में अगरि का ग़लती थो करे, को गुनाह थो करे त दुनिया वारा बेशक उनखे न ॾिसनि, पर उनजो ज़मीर हूंदो आहे ऐं ॾिसण वारी ज़ात अलाह जी हूंदी आहे, उहो तव्हांखे हर वक़्तु ॾिसे थो। त उनखां तव्हां नथा लिकाए सघो त तव्हांजे दिलि में छा आहे। कंहिंजे लाइ तव्हांजे दिलि में हसद अची वियो आहे, कंहिंजे लाइ तव्हांजे दिलि में नफ़रत अची वई आहे कि नफ़रत, हसद ऐं नेगेटिविटी जेका पलिजे थी पई, इहो पलिजणु कुदरती आहे।
छो त इंसान आहियूं, ख़ता जा पुतला आहियूं। जीअं अॻु में बि अलामा साहब ज़िक्र कयो आहे त ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, पर उन शइ खे रियलाइज़ कीअं कजे, उन शइ खे हैंडल कीअं कजे, अॻिते पंहिंजे पाण खे कीअं काबूअ में कजे, पंहिंजी नफ़्स ते काबू कीअं पाइजे त उन नेगेटिविटीअ खां इंसानु पंहिंजे पाण खे बचाए। ॾाढियूं बहितरीन इहे ॻाल्हियूं आहिनि। ऐं मां जेको आहे थैंक यू चवंदसि पंहिंजे नातख़्वां खे, लामा साहब जेके हुया, ऐं तव्हां ॾिसंदड़ वारा जेके आहियो उन्हनि जी बि महिरबानी जो तव्हां असां सां गॾु हूंदा आहियो हर रोज़ु। इंशाल्लाह वरी सुभाणे बि तव्हां सां गॾु हूंदासीं। पर हीअ जेके ख़ूबसूरत महफ़िलूं आहिनि, जेको प्रोग्राम आहे सिंध टीवीअ पारां, जंहिंखे मां चवंदसि त सिधी रीत हलंदड़ प्रोग्राम सलाम रमज़ान तावन हूंदो आहे करशे जामे शीरीअ जो। करशे जामे शीरी 100% ख़ालिस संदल ऐं गुलाब जे अर्किया सां तयारु कयल शरबत आहे, जेको अफ़्तारियुनि ऐं सहरियुनि में इंजॉय कयो वेंदो आहे। इन जो लाइट रिफ्रेशिंग हिकिड़ो जेको इन जो अहसासु आहे, फ्लेवर्स आहिनि से तमामु बहितरीनु आहिनि। इन्हनि में इलायची फ्लेवर इन जो ॾाढो सुठो आहे, उनखे माण्हू इंजॉय कंदा आहिनि ऐं हर मौसम में बहितरीनु आहे। अॼुकल्ह त वरी अची बि गर्मियूं वियूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे जेके रोज़ा रखनि था माण्हू उन्हनि खे तास थिए थी, उन लॻंदी आहे। उनजे लाइ जामे शीरीअ जो इस्तेमालु तमामु घणो थींदो आहे असांजी अफ़्तारियुनि में। ऐं उनखां सवाइ अफ़्तारियूं मां सम्झंदी आहियां पूरियूं आहिनि, अधूरी आहे, का कमी रहिजी वेंदी आहे अगरि कंहिं अफ़्तारी में जामे शीरी न हुजे त। जामे शीरी खां अलावा असांजे प्रोग्राम खे तामुन आहे पीक्रीन्स सुपर बिस्किट वारनि जो। इन्हनि जो चवणु आहे त द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट, नेशन फेवरेट आहे साईं। बिस्किट आहिनि, ज़बरदस्त बिस्किट आहिनि, तव्हां ॾिसी रहिया आहियो। इन्हनि जो जेको लाइट रिफ्रेशिंग, हिन जो बि ॾाढो मां सम्झंदी आहियां सुठो हिकिड़ो फ्लेवर आहे। तव्हां खाईंदा आहियो त तव्हांखे हिकिड़ो लाइट, एॾा हैवी बिस्किट हूंदा आहिनि के न लॻंदा आहिनि त हिन में तव्हांखे फील न थींदो। तव्हां चांहि सां इन्हनि खे इंजॉय करे सघो था, अफ़्तारियुनि में इंजॉय करे सघो था। ऐं हुन सां गॾु सॉफ्ट सुपर सॉफ्ट बेक्स क्लासिक चॉकलेट केक्स इन्हनि जा आहिनि, उहे ॾाढा बहितरीनु आहिनि। उन्हनि में माना अलॻि अलॻि चॉकलेट ऐं वेनिला फ्लेवर जा बि मिक्सचर आहे, सो तव्हां हिनखे ज़रूरु ट्राए कयो, अफ़्तारियुनि में इंजॉय कयो। ॿारनि जे लाइ बहितरीनु आहिनि, ॿारनि जी दिलि चवंदी आहे त ॿाहिरि जूं शयूं खाऊं, त हिन करे सुपर बेस्ट जेके आहिनि उहे बेस्ट आहिनि। तव्हां केक्स ॿारनि खे ॾेई था सघो, उहे इंजॉय करे था सघनि। ऐं ज़ाहिर आहे अफ़्तारीअ में बि हर रोज़ु तव्हांखे ख़बर आहे त असांजी तव्हांजी गॾु अफ़्तारी थींदी आहे। तव्हां कंदा आहियो पंहिंजे घर भातियुनि सां गॾु, ऐं असां कंदा आहियूं पंहिंजनि महिमाननि सां गॾु। छो त हीअ जेके महिमान आहे, जेका सिंध टीवीअ जी सॼी टीम आहे, सा असांजे घर वांगुरु आहे। ऐं तव्हांखे बि असां शामिलु कंदा आहियूं, छो त तव्हां बि असांजा घर भातियुनि वांगुरु आहियो। सो करशीअ जो दस्तरख़ान लॻंदो आहे ऐं हुन में हूंदा आहे सुपर बिस्किट जी शमूलियत। सो असांजी बि बहितरीनु ऐं शानदार अफ़्तारी आहे। उमेदु आहिनि त इहे अफ़्तारियूं, इहो रिस्क, इहा बरक़त जेका आहे क़ाइमु रहे हर हमेशह, जेको आहे असां इनखे रवायत खे कंटिन्यू करे सघूं। असांजे प्रोग्राम खे जंहिं तावन ॿियो कयो आहे से आहिनि स्पॉन्सर कयो आहे, मूंखे ख़ूबसूरत ड्रेस आहे जेको सारेज़ा टेक्सटाइल जो आहे। कॉन्टेक्ट डिटेल्स बि ईंदा हूंदा जेके स्क्रीन ते, तव्हां इन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था। बहितरीनु इन्हनि जा टेक्सटाइल आहे, इन्हनि जो कपिड़ो आहे, इन्हनि जी डिज़ाइनिंग आहे। ईद अचण वारी आहे, सो मुंहिंजूं भेनरूं जॾहिं ईद जी शॉपिंग कंदियूं त ज़ाहिर आहे ॿाहिरि निकिरणु, ट्रैफिक में फासणु ॾाढो माण्हू अॼुकल्ह अवॉइड था कनि। इंटरनेट जो दौरु आहे साईं, घर वेठे ऑनलाइन शॉपिंग करे थी सघिजे, तव्हां इन्हनि खे ज़रूरु कॉन्टेक्ट कंदा। नाज़रीन, हाणे वक़्तु थियो आहे त प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पुॻो आहे, ऐं हींअर मोकिलाइण जो वक़्तु आहे। मोकिलाईंदे ज़ाहिर आहे तव्हांजे दुआउनि जी तलबगार मां बाख़पीरज़ादा, मूंखे दुआउनि में यादि रखो, छो त महीनो आहे बरक़तुनि जो ऐं जेको आहे रहमतुनि जो महीनो। भलारे महीने में दुआऊं कयो, पंहिंजे लाइ बि कयो, पंहिंजनि मिट माइटनि जे लाइ बि कयो, ऐं पंहिंजी सॼण बाख जे लाइ बि कयो। दुआउनि में यादि रखो, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो। वेंदे कवाली ॿुधंदासीं। बहितरीनु असां सां गॾु कवाल ग्रुप अॼु मौजूदु आहे, राहत अली साबरी कवाल ऐं ग्रुप ऐं हुनजी टीम आहे। बहितरीनु हिननि जो जेको आहे पुरअसर कवाली आहे, सो तव्हां उहा बि इंजॉय कयो, असां बि इंजॉय कयूं था। वरी इंशाअल्लाह अफ़्तारी में तव्हां सां गॾु हूंदासीं। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह भाई, बिस्मिल्लाह कर। शास्त हुसैन बादशाह, अस्त हुसैन, शास्त हुसैन बादशाह, हुसैन दी अस्त हुसैन, दीन पनास्त हुसैन, सरदाद नादाद दस्त दर दस्त यजीद, हक्का के बिना ला इलाहा अस्त हुसैन। और हर ज़माना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर ज़माना, मेरे हुसैन का है, मेरे हुसैन का है हर ज़माना, मेरे हुसैन का है, हुसैन
हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। और हक निभाना मेरे हुसैन का है हक निभाना, मेरे हुसैन का है। और हक निभाना मेरे हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। और जिसकी खातिर ये कायनात भी बने, जिसकी खातिर ये कायनात बने, और जिसकी खातिर ये कायनात भी बने, ऐसा नाना मेरे हुसैन का है, ऐसा नाना मेरे हुसैन का है। और हर जमाना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। और जो जमीन से अनाज उगेता है, जो जमीन पे अनाज उगता जो है, जमीन पे अनाज उगता है, जो जमीन पे अनाज उगेता है, और दाना दाना मेरे हुसैन का है, दाना दाना मेरे हुसैन का है। और हर जमाना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। और जिस जगह हुए बनाए जाते हैं, जिस जगह बनाए जिस जगह बनाए जाते हैं, और कारखाना मेरे हुसैन का है, कारखाना मेरे हुसैन का है। और हर जमाना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। और मेरे घर में चराग जलते हैं, मेरे घर में चराग जलते हैं, मेरे घर में चराग जलते हैं। आना जाना मेरे हुसैन का है, आना जाना मेरे हुसैन का है। और हर जमाना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन। और बोली ज़हरा ये अश्क दो मुझको, बोली ज़हरा ये अश्क दो मुझको, और बोली ज़हरा अश्क दो मुझको। ये खजाना मेरे हुसैन का है, ये खजाना मेरे हुसैन का है। और हर जमाना मेरे हुसैन का है, हुसैन का है हर जमाना, मेरे हुसैन का है। मेरे हुसैन का है हर जमाना, हुसैन का है, हुसैन का है हर हक निभाना मेरे हुसैन का है, हक निभाना मेरे हुसैन का है। और दिल ठिकाना मेरे हुसैन का है, हुसैन का है दिल ठिकाना, मेरे हुसैन का है। और तुम जिसे आशिमा समझते हो, जिसे आसरा समझते हो, तुम जिसे
ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।